अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नंढी चूंड में पीपल्स पार्टीअ जे कामयाबीअ ते बनीगाला वारनि जूं निंड्रूं हराम थी वयूं आहिनि। सिलेक्टेड ऐं सिलेक्टर परेशान। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त मार्च में मार्च थींदो। PDM सियासी कार्ड खेॾी रहियो आहे। असां ओपन बैलेट लाइ तयारु आहियूं, अव्हां तयारी करियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर हफ़ीज़ शेख जी सदारत हेठि नई NFC अवार्ड लाइ जोड़ियल मालियाती कमीशन जो पहिरियों इजलास। चइनी सूबनि जे नाणे वारे वज़ीरनि नुमाइंदनि जी शिरकत। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह नाणे वारे वज़ीर जी हैसियत में इजलास में शिरकत कंदो। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ तरफ़ां सूबनि खे हलंदड़ माली साल जे शुरूआती 6 महीननि में बजट खसारो 1400 अरब रुपयनि ताईं पहुचणु ऐं पाकिस्तान मथां कर्ज़नि ते व्याज जी अदायगीअ ते रक़म 1500 अरब ताईं पहुचण बाबति आगाह कयो वेंदो। अफ़सोस आहे त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग मीसा खे जमहूरियत वारे ठाह तां फिरी विया। सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण सां हॉर्स ट्रेडिंग ख़तमु थींदी या न, उन जी ख़बर न आहे। चीफ जस्टिस जा सेनेट चूंडुनि बाबति सदारती रेफरेंस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। सिंध जे एडवोकेट दलील ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट खे सियासी सवालनि खां पासो करणु घुरिजे। हॉर्स ट्रेडिंग जो सभिनी ॿुधो आहे पर कंहिं वटि बि सबूत न आहिनि। रेफरेंस में उथारियल सवाल ई गैर मुनासिब आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त आइन हिकु सियासी दस्तावेज़ आहे। आइनी तशरीह वक़्तु अदालत सियासी कमु करे रही हूंदी आहे। इलेक्शन कमीशन अॻूणे वज़ीर अज़म यूसुफ रज़ा गीलानीअ खे सेनेट चूंड विढ़ण लाइ अहल करार ॾींदे संदसि नामज़दगी काग़ज़ मंज़ूर करे वरिता। PTI अॻवान जा एतिराज़ रद्द। इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ़ जे एतिराज़नि ते नून लीग जे सेनेटर परवेज़ रशीद जा फारम रद्द करे छॾिया। सिंध मां PTI जे फैसल वावड़ा जा फारम बि मंज़ूर। ACP नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टीअ जा एतिराज़ रद्द करे छॾिया। सैफुल आबड़ो जा नामज़दगी काग़ज़ अणपूर हुअण सबबि एतिराज़ लॻाए वापसि कया विया। दादूअ में 3 वरियनि जी मासूम ॿारड़ीअ खे वहशत जो निशानो बणाईंदड़ जवाबदार जो सिविल अदालत में 164 जो बयान कलमबंद। जवाबदार पारां ॾोह जो एतराफ़। नौशर फिरोज़ जी दहशत तोड़ अदालत में जवाबदार खे 6 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस जवाबदार खां थियल जांच जी रोशनीअ में संदसि घर भातियुनि खे बि जांच में शामिल करे छॾियो। जवाबदार चयो त ॿारड़ीअ सां ज़्यादतीअ वक़्तु भाॼाईअ रोकियो हुयो पर हू न मुड़ियो। DC दादूअ जो ज़्यादतीअ जो शिकार थियल ॿारड़ीअ जो इलाज सरकारी ख़र्च ते कराइण वारी दावा कूड़ी निकिती। मासूम ॿारड़ीअ खे हैदराबाद जे सरकारी अस्पताल मां दाख़िल कराईंदड़ इंतिज़ामिया वारसनि खे नींगीरीअ जी दवा बि वठी न ॾिनी। मासूम ॿारड़ीअ खे अस्पताल मां डिस्चार्ज कयो वियो। मुतासिर ॿारड़ीअ जो वालिद तफ़सील ॿुधाईंदे लुड़क लाड़े वेठो। मोहम्मद मूसा जो चवणु आहे त राति खां अस्पताल ॿाहिरां फुटपाथ ते वेठा हुयासीं। अस्पताल वारनि ॿारड़ीअ जी दवा बि न वठी ॾिनी। मलीर पुलिस नंढी चूंड वारे ॾींहुं हलीम आदिल शेख मथां मुबैना फायरिंग वारे जो केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। खुरम शेर ज़मान जी अॻवाणीअ में वफ़द मेमण ॻोठ थाणे ते पहुची FIR दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त ॾिनी। SP असलम राव चयो त दरख़्वास्त वठी था छॾियूं, FIR इंक्वायरीअ खां पोइ दाख़िल थींदी। वज़ीर अज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत में अचण खां पोइ सभ खां वॾो मसाइलो माली खोट जो हुयो। जेसीं ताईं रुपयो मज़बूत न थींदो मईशत सगारी न थींदी। मुल्क जी तारीख़ में सभ खां वधीक 6000 अरब रुपयनि जा कर्ज़ वापसि कया आहिनि। किरोना जे दौर में एक्सपोर्ट में रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो। नवाज़ लीग जे लाॾाणो करे वियल सेनेटर मुशाहिदुल्लाह ख़ान जे जनाज़े निमाज़ बैदि इस्लामाबाद जे क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। जनाज़े निमाज़ में सियासी अॻवाननि समेत माण्हुनि जे वॾे अंग शिरकत कई। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ बि मुशाहिदुल्लाह ख़ान जे घर पहुती। मरियम नवाज़ चयो आहे त मुशाहिदुल्लाह ख़ान जो विछोड़ो पार्टीअ लाइ वॾो नुक़सानु आहे। जाम साहब लॻ ॻोठ हाजी लाल ख़ान मरीअ में आल पाकिस्तान मरी इताद जे मरकज़ी चेयरमैन महरदीन मरीअ जी अॻवाणीअ में इजलास थी गुज़रियो, जंहिंमें जाम साहब यूनिट जा उहिदेदार सदर साईं बख़्श मरी, जनरल सेक्रेटरी अली गुल मरी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध में मरी बिरादरी अक्सरियत रखंदड़ बिरादरी आहे। असां मरी सिंध अमड़ जा पुट आहियूं पर हर दौर में मरी बिरादरीअ खे नज़रअंदाज़ कयो थो वञे, छो जो मरी बिरादरी मुतहद न आहे। तंहिं करे पंहिंजे बिरादरीअ खे हक़नि वठण लाइ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। पर हाणे ईअं न थींदो। तालीमी दौड़ में मरी बिरादरीअ जा 32,000 वोट आहिनि। हुननि मरी बिरादरीअ खे चयो त पंहिंजा वोट सिर्फ़ु कमु ईंदड़ माण्हुनि खे ॾियनि
त जीअं उहे पंहिंजा हक़ वठी सघनि। 68 मोरी वेझो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल बहराम खान बिरोही बुनियादी सहूलतुनि खां महरूम, तालीम खातो आहे घूर निंड में। स्कूल में समय शागिर्द आहिनि पर स्कूल में सिर्फ़ु हिकिड़ो कमरो आहे। बिजली, फर्नीचर, बाउंड्री वाल समेत बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। जंहिं ते अब्दुल जब्बार लहड़ी, कुतुबुद्दीन नजीबुल्ला ऐं ॿियनि वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर तालीम खां मुतालबो कयो आहे त स्कूल खे बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। नवाब शाह आल सिंध बिरोही वेलफेयर एसोसिएशन जो हिकु अहम इजलास ज़ेर सदारत ज़िलई सदर मीर नासिर अली बिरोहीअ जी निगरानीअ में थी गुज़रियो, जंहिंमें सरपरस्ती आला हिदायतुल्लाह बिरोही, जनरल सेक्रेटरी इंजीनियर अब्दुल अज़ीज़ ऐं ॿियनि खे यूनिट जो उहिदेदार मुक़ररु कयो वियो। जंहिं मौक़े ते उन्हनि ख़िताब कंदे चयो त आल सिंध बिरोही वेलफेयर एसोसिएशन जो मक़सदु इंसान ज़ात जी ख़िदमत करणु ऐं पाण में सुठो सलूक करणु ऐं ग़रीबनि जे कमु अचणु असांजी तंज़ीम जो हुकुम आहे। सिविल सोसाइटी नवाब शाही मुख़्तलिफ़ ख़ानगी स्कूलनि जे उस्तादनि पारां कराचीअ में उस्ताद जी नियाणीअ सां जवाबदारनि पारां जिन्सी ज़्यादती करण वारे वाक़े ख़िलाफ़ अयाज़ अहमद, राजपर मोहम्मद आसिफ़ ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त वहशी दरिंद दहशतगर्द खे एक्ट तहत सज़ा ॾेई सरेआम फांसी ॾिनी वञे। दरिया खान मरी कोट लालू वासी पीरसन पौरियत नज़र मोहम्मद ख़ासि अली पंहिंजे घर भातियुनि सां गॾु दरिया खान मरीअ जे पुलिस एहलकार ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां दाहींदे चयो त गुज़िरियल राति असां पंहिंजे घर में हुयासीं त ॾोहारियुनि जी आड़ में पुलिस एहलकार असगर राजपर पंहिंजे साथियुनि सां गॾु नशे जी हालत में असांजे घर में घिड़ी असांजे औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद जो निशानो बणायो ऐं भञ-ड्राह कई, जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त दरिया खान मरी पुलिस एहलकार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। PTI अॻुवान हलीम आदिल शेख पारां जोखिया बिरादरीअ जे चङे मुड़ुस एमएनए जाम अब्दुल करीम जोखियो ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण वारे अमल ख़िलाफ़ जोखिया बिरादरीअ जे पारां एहतिजाज कयो वियो। वापडा बिरिया रोड जो लाइनमैन गाही खान गोपांग पोल ते चढ़ी बिजली ठाहिण लॻो त ओचितो लाइट अचण सबबि करंट लॻण सबबि किरी पियो ऐं टंग में फ्रैक्चर अची वियसि, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नौशर फेरोज़ डिप्टी कमिश्नर बिलाल शाहिद राव जो अचानक पब्लिक पार्क जो दौरो, जंहिंमें शहरनि खां मसइलनि बाबति आगाही वरिती ऐं पार्क खे ख़ूबसूरत बणाइण लाइ वधीक लाइटूं लॻाइण जी हिदायत पिणु कई। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।